नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में वफ़ाक़ी हुकूमत गैस सिलेंडर जे अघनि में वाध करे छॾी आहे। गैस जे सिलेंडर में वाध सबबि दुकानदार ऐं ख़रीदार सख़्तु परेशान। इन मौक़े ते खिपरो जे शहरियुनि चयो त महांगाई जीअण जंजाल करे छॾियो आहे। ॾींहों ॾींहुं शयुनि जे अघनि में वाध करे शहरियुनि खे परेशान कयो पियो वञे। 180 रुपए किलो हलायो पे, हींअर आहे पंहिंजो 200 रुपए किलो करे ॾियो आहे, 2200 रुपए जी टैंकी करे ॾी आहे। जी पुठियां जी असांखे महांगो मिले पियो, इन करे असां महांगो विकिणूं पिया। पहिरीं 180 हलायो पियो, हींअर 200 रुपए। जी ख़रीदारी में गरीब माण्हू हाणे छा करे, पुठियां महांगो मिले थो, असां महांगो विकिणूं पिया। असीं 180 रुपए किलो, हींअर 210 चए पियो 200 रुपए लॻाई है। हर शइ महांगी थी वई आहे। हर शइ महंगाई थी, खंड चांहि अटो वगैरह हर शइ में, पेट्रोल। पहले ज़माना था ये गैस हमारे को 150 में, 180 में, 170 में ही मिला, फिर 190, फिर अभी 210 रुपये हो गया है। अभी गरीब आदमी कौन कहाँ से लेकर आए? अभी गरीब आदमी को तो बढ़वाना पड़ेगा। अभी आगे से महंगाई हो रही है, दुकान वाले बोल रहे हैं हमारे पास भी महंगा है, और जगह पे भी पूछा और जगह भी महंगा है। अभी हम इधर से भरवाएंगे और दूसरी जगह मेरे हर चीज़ महंगी मिल रही है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।